अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साइमीन, हाज़रीन, गैर हाज़रीन सभिनी खे अकबर लिगारी जो सलाम। अॼु अजाए खाधे सां गॾु तमामु ई लज़ीज़ डिश खणी आया आहियूं अव्हां जे लाइ। सुतरी जो साग, धतूरे जो दाग। सभ खां पहिरीं मां पंहिंजो सामान लिखी अचो। अधु किलो सुतली, धतूरे जा पन, सवा किलो धतूरे जा पन, निम जा सावा गौंच, अधु लीटर डीज़ल, घुटको, जी हा काठी अहिड़ो घुटको न जेके खाईंदा उहो घुटको। सिंध जे तमामु नंढनि वॾनि शहरनि में किथे बि तव्हांखे मिली ईंदो, ॿिए पासे कोन मिलंदो। त अचो त सभ खां पहिरीं सामान जी कटाई करे वठो। जी हा, सभ खां पहिरीं असां निम जा सावा गौंच बिल्कुलु ही नाज़ुक नमूने ही करे वठो, बिल्कुलु फोल्ड। जी हा, बिल्कुलु फोल्ड करे वठो, हिन में विझो। जी हा, हाणे असां वटि हीउ धतूरो बि मौजूदु आहे, ॾिसी सघो था तव्हां, चरियो धतूरो छितो। जी हा, हिन जा पन, सावा पन पटे हिन में विझो। जी हा, बिल्कुलु तमामु ईज़ी डिश आहे, का बि तकलीफ़ कोन्हे। जी हा, तमामु लज़ीज़ डिश बि आहे। त हाणे असां हीउ टहिकाईंदासीं। सूतरी असां टहिकण लाइ विझी छॾींदासीं चुल्हे में, मक़सदु चुल्हे ते रखंदासीं। त अचो हाणे चुल्हे में इहे सामान विझूं। त हीअ सूतली विझंदासीं हिन में। जी हा, हीअ सूतली आहे, तमामु बाज़ारि में मिली सघे थी। अव्हां कंहिं बि दुकान ते वेंदो सनी सूतली। जी हा, हीअ सामान बि हिन में विझंदासीं। जी हा, यकीनन तव्हांजे मुंहं में पाणी अची वियो हूंदो हीअ शयूं ॾिसी। त हाणे चुल्हे खे चालू करियूं। हींअर आउं भायां थो, गैस आहे ई कोन। जहिड़े खाधे जे टाइम ते गैस हूंदो ई कोन आहे। मुंहिंजो ख़्यालु आहे हलूं को काठियूं बाठियूं किथां पटे अचूं, चुल्ह ते हली ठाहियूंसि किथे। बाक़ी गैस जवाब ॾियो बीठी आहे। हा, बिल अचे थो, कटियल कोन आहे को। हली कंहिं चुल्ह ते ॾिसूं था। हलो हलो, असां पुॼी विया आहियूं चुल्ह ते। ॾिसो पिया हंडी लॻी पई आहे, सिर्फ़ु टांटे ॿारनि जो कमु आहे। जी हा, सफ़ाई जो तमामु घणो ख़्यालु रखियो हुजे। नाज़रीन, त ॾिसंदव टांडो दुखी चुको आहे। सफ़ाई जो तमामु घणो ख़्यालु रखियो वञे। जी हा, असांजो सूतरी जो साग तमामु जल्दी अधु कलाक में तयारु थी वञण वारो आहे। हेॾी काठियूं कुझु वधी वयूं आहिनि भाई, हिन में कढी छॾी। हीअ इज़ाफ़ी मसालो आहे। जी हा, तव्हां ॾिसंदव तमामु लज़ीज़ डिश, ख़ुशबू ईंदड़ हूंदी तव्हांखे यकीनन। ॾाढी प्यारी ख़ुशबू आहे। खाधे तयारु थी वञण ताईं अव्हां को बि सॉन्ग्स ॿुधी सघो था, का FM ॿुधी सघो था। जी हा, ॾिसो आवाज़ु अचे पियो टहिकण जो, ॾिसो। जी हा, तमामु लज़ीज़ डिश, बहितरीनु। हीअ तव्हांखे चाइना में इहा डिश कोन मिलंदी। होटलनि ते, वॾनि होटलनि ते बि हीअ डिश तव्हांखे कोन मिलंदी। हीअ असांजे ॻोठनि में जेका आहे न, तमामु तव्हां ॾिठो हीअ जेकी 2 मरहला हुआ असां वटि। गैस ते वियासीं, गैस कोन हुई, पोइ चुल्ह ते आया आहियूं, काठियूं पाइनि, कख बख विधा आहिनि, ठही ईंदी, अलाह कंदो ठही ईंदी। जी हा, त सिर्फ़ु असांखे 10 मिंट ॾियो, हीअ ठही ईंदी। सफ़ाई जो जाम ख़्यालु रखियो वञे। जी हा, सफ़ाई जो तमामु घणो ख़्यालु रखियो वञे। जी हा नाज़रीन, त डिश जेॾी महिल ठही दंग थिए, जी हा, ओॾी महिल सभिनी माइटनि खां, अज़ीज़नि खां मोकिलाए वठिजो, छो तमामु लज़ीज़ डिश आहे। सभिनी खां मोकिलाए, चिठी बि लिखी रखी अचिजो, हेॾी प्यारी ऐं लज़ीज़ डिश आहे। जी हा, वरी अव्हां ते को मयाज़ न ॾिए त अव्हां अकेला खाई वियो, असांखे कोन ॿुधायो। जी हा, हीअ ॻाल्हि ॿुधो, असां हेॾा खाधनि खे लॻा माण्हुनि वटि, सिंध जी आवाम वटि हिकु वेले जी लोलो बि कोन आहे को, हिकु टाइम जी मानी बि सवली नसीब कोन आहे को। असां वेही हिते फूकूं सूकूं ठाहियो त असां त खाधा वेठा आहियूं। हैफ़ हुजे यार, असांखे हैफ़।
बहरहाल उन ॻाल्हि खे छॾियो उहा संजीदगी में वेंदी हली ॻाल्हि असांजी डिश ठहण वारी आहे जी आहे आउं त सवलो थो वियां फूका बि ॾियूं इहा ॻाल्हि ॿुधो खॾ में वञी पने डिशूं विशूं पाण ठाहियूं ई कोन था मूं तोबा कई हिननि खाधनि खां मिली मुंहिंजी जान छॾियो बंदि करे वञे टीवी हलो